नवा खे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद में लाखड़ा पावर हाउस जैनिको 4 जे 273 मुलाज़िमनि खे पघारूं ऐं अलाउंस न मिलण ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्त ते ॿुधणी कई आहे। ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं। अहम ख़बर आहे सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद में लाखड़ा पावर हाउस जैनिको 4 जे 273 मुलाज़िमनि खे पघारूं ऐं अलाउंस न मिलण ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्त ते ॿुधणी कई आहे। तफ़सील मालूम कंदासीं हैदराबाद मां नसीर चन्ना खां। जी नसीर, अपडेट कजो, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच लाखड़ा पावर हाउस जैनिको 4 जे 273 मुलाज़िमनि खे पघारूं न मिलण ऐं अलाउंस न मिलण ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्त ते फेडरेशन ऑफ पाकिस्तान तवानाई वारी वज़ारत CEO जैनकोज़ MD पेप्को ऐं ॿियनि खे नोटिस जारी कंदे जवाब तलब करे वरितो आहे। दरख़्वास्त गुज़ार आहे मोहम्मद सफदर आरई जे पंहिंजे वकील एडवोकेट अलीम आरई मार्फत सर्किट बेंच हैदराबाद में दरख़्वास्त दाख़िल कराई, जंहिं ते ॿुधणी थी। उन मौक़े ते जेको दरख़्वास्त गुज़ार हुयो उन अदालत में मौक़ुफ़ अख़्तियार कयो त लाखड़ा पावर हाउस जैनिको 4 जे 273 मुलाज़िमनि खे 6 महीननि खां पघारूं न आहिनि मिलियूं ऐं एडाहक अलाउंस जेको आहे उहो बि नाहे मिलियो। 10% अलाउंस मंज़ूर कयो वियो हो, उनजो नोटिफिकेशन बि जारी कयो वियो हो, पर उहो अञा ताईं मुलाज़िमनि खे न मिली सघियो आहे। अदालत वकील जा दलील ॿुधण खां पोइ फेडरेशन ऑफ पाकिस्तान तवानाई वज़ारत CEO जैनकोज़ MD पेप्को ऐं ॿियनि खे नोटिस जारी कंदे जवाब तलब करे वरितो आहे, जॾहिं त ॿुधणी 25 नवंबर ताईं मुलतवी कई वई आहे। महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।